जय झूलेलाल दोस्तों। अॼु जो वीडियो थोरो सो ख़ासि आहे। मां साईं वञूं था पिया, साईं मना था कनि पिया मूंखे न खणण जे वीडियो में, पर मां साईं खे बि कवर कयो आहे। असां ॿई वञूं था पिया सभिनी खां वॾो दान रक्तदान करणु। हलो त हलूं था पिया असां राजावीर दरबार हलंदासीं। इहा जेका आहे दरबार उल्हासनगर 3 में आहे, जिते SBYK स्वस्थ भारत योगा केंद्र हर दफ़े हिते ब्लड डोनेशन कैंप लॻाईंदा आहिनि। त असां बि आया आहियूं हिते ब्लड डोनेट करणु। चवंदा आहिनि न, रक्तदान जेको आहे महादान आहे। हेठि मंदिर आहे और मथे फर्स्ट फ्लोर ते ॾिसो हिते सॼी ब्लड डोनेशन जी पूरी अरेंजमेंट कयल आहे। हिते पहिरियों फॉर्म भरजनि था पिया, त साईं पहिरियों फॉर्म भरण वेठा। हिते असांजो पहिरियों हेमोग्लोबिन चेक थींदो कि असांजो हेमोग्लोबिन मीन्स असांजो ब्लड जेको आहे डोनेट करण जे हिसाब सां आहे कि न आहे। त हीअ असांजो ब्लड ग्रुप बि चेक कंदा और उन सां गॾु हेमोग्लोबिन बि चेक कंदा। मां बि DMLT कई आहे, त मूंखे इन जे बारे में सभु ख़बर आहे, कीअं ब्लड ग्रुप चेक कबो आहे, कीअं हेमोग्लोबिन चेक कबो आहे। इहो अॼु मां हिन वीडियो में तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजो ब्लड ग्रुप जेको आहे उहो पॉज़िटिव आहे। उनखां पोइ असांजो BP चेक कयूं और थोरी हिस्ट्री वग़ैरह वरितऊं। उनखां पोइ असांखे बैग अलॉट कयूं जंहिंमें असां ब्लड डोनेट कंदासीं। त हलूं था पिया हाणे 2nd फ्लोर ते, जिते ब्लड डोनेशन चालू आहे। हेठि फॉर्म्स भरियासीं और मथे ब्लड डोनेशन। त जेॾी महिल इनिशियल प्रिक थींदो आहे त नीडल वॾी हूंदी आहे, मूंखे ओॾी महिल ख़ाली डपु थींदो आहे त मांखे बंदि करे वेठी आहियां। ख़ाली हिकु दफ़ो लॻंदो आहे प्रिक थी वञे, उनखां पोइ टेंशन न हूंदो आहे मूंखे। हिकु ख़ुशी हूंदी आहे त असां कंहिंजे लाइ कुझु करे सघूं था पिया, असां कैपेबल आहियूं। माण्हुनि खे जाम हूंदो आहे त असां ब्लड डोनेट कयूं, असां वीक थी वेंदासीं या छा। ईअं कुझु बि कान्हे। असां अगरि हेल्दी और फिट आहियूं त असां ब्लड डोनेट करे सघंदा आहियूं, जेको विदिन 1 वीक वापसि रिकवर थी वेंदो आहे। त हिकु ख़ुशी, मुंहिंजो बैग हाणे ॾिसो फुल थी वियो आहे, कंप्लीट थी वियो आहे मुंहिंजो डोनेशन। बट मूंखे ऑन द स्पॉट उथण लाइ मना कयूं, न त मां सोचियो बैग खणी करे मां फ़ोटो कढारां ईंदमि। त मां सिस्टर खे ई चयो भई बैग पकड़नि त मां फ़ोटो कढां, मीन्स वीडियो कढां। ब्लड बैग्स खे हिननि आइस बैग्स में रखिबो आहे जीअं ब्लड क्लॉट न थिए। इहे साईं बि ब्लड डोनेशन कयो, पर साईं जो हिकु बि फ़ोटो न निकितो वाइल डोनेटिंग ब्लड, पर मां कढिया फ़ोटोज़। उनखां पोइ असां पीतोसीं जूस और इहे असांजा सर्टिफिकेट्स असांखे मिलिया, प्रदीप सर ॾिनऊं। और हीअ हिकु ख़ुशी असांजी नंढिड़ो सो ब्लड डोनेट करे मूंखे त जाम ख़ुशी मिली। अगरि तव्हां बि करणु चाहियो त ज़रूरु कयो। चवंदा आहिनि रक्तदान महादान आहे, त ज़रूरु कयो, कंहिंजे त कमु ईंदो। जय झूलेलाल।